अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम वालेकुम सलाम। साईं नगर को कजो हाँ तेरिया गुरु की दुआ ही बेचारो रंगड़ा ही छोकरा सब छड़ान हाँ समझे। हाँ ये खाली गादा वतंदा धिकींदा इनके उम्मीदा सुरु घटाइन ला सब ने ला दुआ गुरु ही बेचारो सफाई यतीमा। हाँ। हाँ इन ला दुआ थी ने पौधा नगरड़ो कयूं चौथ माइट ने के हाणे नबे मुहिम भला मोह में खबर पई न। हाँ माइटर को कोशिश में आइन ता दुआ करो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह आमीन ए मुजा मालिक साईं जेके छड़ा दई सभिनी जी शादी करा। आमीन हींअर सियारो आ बिस्तरा गरम कर मुजा मालिक साईं सभिनी छड़न जा। आमीन आंधी दे मंडी दे लूली दे लंगड़ी दे पर दे हेड़ा छड़ा तो दुआ कर ना। हेड़ा छड़ा वतंदा सान पाड़िया शहर में फिरंदा चार कुर्बानी में कोहंदो न जा मालिक साईं जी शादी करा। आमीन इनके खबर पवे त घणे भी है सो इनके खबर पए त पाकिस्तान में घणा टैक्स आहिनि ऐं कीअं घरनि जो ख़र्च थो रहे कीअं मां जो मेकअप वठिबो आहे। मालिक साईं तुंहिंजी शादी करा त इनखे खबर पए। मालिक साईं दीन अंधी मंडी लूली लंगड़ी पर दीन मालिक साईं सभई जेके छड़ा आहिनि सभिनी जी शादियूं करा मुंहिंजा साईं सभिनी उम्मीदूं ॾिसनि माइट हिननि जूं उमेदूं ॾिसनि वॾो मालिक साईं पूरी दुनिया जा माण्हू वतंदा आदमशुमारी घटाइण जे चक्कर में असां वारा सिंधी वरी चवंदा राणा तुमा राज थींदा राणा तुमा लख थींदा राणा पोइ तुमा टक थींदा। ए मालिक साईं सभिनी जी शादियूं करा। आमीन 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 ला इलाहा इल्लल्लाह। नगरड़ो सुनो हेवाने जे करे नंढा ॿार खाई आ बाबा हक़ त तव्हांजी शादी कोन थो थिए मुल्हनि सां बेईमानी तव्हां छा कयूं मान मुल्हनि सां बेईमानी बिस्मिल्लाह कर ईमान करे आप गंजा अरे छॾी यार मारे छॾी बस खणी वञ बाबा मां ॿियो को दर वञी ताड़िया खाई ना हा बस तू खणी वञ मां ॿिए कंहिं दर ते ताड़िया मान सां भला को वरी को मता मेहमान ॿियो अचे।